सॼे मुल्क जियां चोड़ जमाली में अॼु ईद उल अज़हा मज़हबी अक़ीदत ऐं जोश जज़्बे सां मल्हाई पई वञे। हिन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो अवामी न्यूज़ जो रिपोर्टर प्यार अली हालो पंहिंजी रिपोर्ट में। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। नाज़रीन, असां अॼु मौजूदु आहियूं ॻोठ मौलैड हालो जी ईदगाह में, जिते ईद उल अज़हा जे हवाले सां ईद मल्हाई पई वञे। उन हवाले सां अॼु असां सां गॾु साईं कुर्बान अली जत साहिब जन सां ॻाल्हि जेके मदीने वारे साईं जा ग़ुलाम आहिनि, हिन शइ खे एज़ाज़ सम्झी करे पंहिंजो माली कुर्बानियूं ॾियनि पिया। त जीअं जतो हिसाब ख़ुतबे में पाण फरमायूं त जेकॾहिं अव्हां खां सिर कुर्बान करणु न पुॼे त पोइ पंहिंजे माल जी कुर्बानी कयो। पोइ उहा माल जी कुर्बानी जिते किथे थी आहे, तव्हां बि ॾिठो त सुहिणे नमूने सां गुरबन बि खाधो। माशाअल्लाह, अॼु जेके बि ग़रीब आहिनि मां फ़ाइदो वठंदा, उनजो एज़ाज़ अलाह साईं उन पती रखण वारे कुर्बानी करण वारे खे ज़रूरु ॾींदो आहे। जो महबूब फरमायो त अञा कुर्बानी जो फुड़ो ज़मीन ते न किरंदो आहे तेसिताईं कुर्बानी करण वारे जी अलाह ताला मग़फ़िरत फरमाईंदो आहे ऐं उन जा गुनाह सभु माफ़ फरमाईंदो आहे। ऐं ॿी हदीस में हुज़ूर फरमायो त जेको कुर्बानी जो जानवर आहे, उनजे हर हिकु वार जे एवज़ में अलाह ताला कुर्बानी वारे खे नेकियूं अता फरमाईंदो आहे। हिकिड़े वार जे बदिले में अलाह साईं उनजे माना नेकियूं लिखाईंदो आहे। ऐं कुर्बानी जेका आहे सो अज़ीम अमल आहे ऐं हिन खे करण सां इंसान जी इहा ईमान जी निशानी आहे। ऐं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जेका कुर्बानी आहे सा हिकिड़ो अज़ीम अमल आहे, जेको हर मुस्लमान जे मथां फ़र्ज़ बि आहे, लाज़मी आहे, सुन्नत इब्राहिमी आहे। ऐं इन जे बारे में हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि इहा कुर्बानी कई ऐं इन जे लाइ जो महबूब मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कुर्बानी कयां पियो। त असांखे इहा वॾी ख़ुशी आहे, एज़ाज़ जहिड़ी ॻाल्हि आहे जो अलाह ताला असांखे महबूब अलैहिस्सलाम जी सुन्नत ते अमल नसीब फरमायो। त नाज़रीन, इहे कुझु मंज़र हुया ॻोठ मौलैड नालो जा, जेके ईद उल अज़हा जे हवाले सां तव्हांखे ॾेखारियासीं। कुझु व्यूज़ तव्हांजे साम्हूं पेश कयासीं। कैमरामैन टीम सां गॾु प्यार अली हालो, अवामी आवाज़ न्यूज़, चोड़ जमाली। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।